सांगड़ पुलिस मुक़ाबलो फोरू गैंग जो अॻुवाण ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। टीटी पिस्टल, फुर कयल मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन पिणु हथ करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार हुन खां अॻु 4 जहिड़ोकि संगीन नोयत धाड़नि फुरनि जे केसनि में मुलविस आहे। सांगड़ पुलिस इंस्पेक्टर लाल बहादुर इंचार्ज मददगार 15 इमरान ॿुधायो त पंहिंजे मातहत अमले सां गॾु मामूल जे गश्त ते हुआसीं त संझोरो सांगड़ बाईपास वटि 2 हथियारबंदनि फोरून साम्हूं अची विया। पुलिस पार्टी तरफ़ां आवाज़ ॾींदे जवाबदार पुलिस सीधी फायरिंग शुरू करे ॾिनी। क्रॉस फायरिंग जे बाद हिकु फोर मोहम्मद इरफान उर्फ़ नांग अब्बासी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजे कब्ज़े मां हिकु टीटी पिस्टल ऐं 2 ॾींहं अॻु पादरी अस्पताल सांगड़ जे साम्हूं फुर कयल मोटरसाइकिल ऐं हिकु मोबाइल फ़ोन पिणु हथ कयो वियो आहे। ज़ख़्मी फोरू खे इब्तिदाई तिबी इमदाद लाइ अस्पताल आंदो वियो, जंहिं ते संदसि हिकु साथी उबैद अब्बासी फ़रार थियण में कामयाब थी वियो, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ पुलिस टीमूं जोड़ियूं वरितियूं आहिनि। गिरफ़्तार थियल फोरू उन खां अॻु धाड़नि ऐं फुरनि जहिड़नि संगीन नोयत जे 4 केसनि में पिणु मुलविस आहिनि। गिरफ़्तार थियल फोरू जो वधीक क्रिमिनल रिकॉर्ड पिणु थाणे मां मालूम कयो पियो वञे। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबले ऐं ग़ैर क़ानूनी हथियार रखण जे कलमनि तहत 2 अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।